वालारल कश्मीर में सयाहन ते हमले बाद भारतीय मीडिया पारा पाकिस्तान खिलाफ नाकारी प्रोपेगंडा जारी आहे। भारतीय मीडिया पारा पाकिस्तान खिलाफ बेबुनियाद प्रोपेगंडा कई पे वने। ज़रियन मूजिब हमले में गैर मुस्लिम सयाहन के निशानो बणाइण जो ड्रामो कयो वियो। भारत कश्मीर तां दुनिया जो ध्यान हटाइण लाइ फॉल्स फ्लैग जो ड्रामो रचाइण लॻो आहे। सयाहन ते मुबैना हमलो उन वक़्तु थियो जॾहिं अमरीकी नायब सदर भारत जे दौरे ते आहे। ये अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वालारल कश्मीर में सयाहन ते हमले बाद भारतीय मीडिया पारां पाकिस्तान खिलाफ नाकारी प्रोपेगंडा जारी आहे। भारतीय मीडिया पारां पाकिस्तान खिलाफ बेबुनियाद प्रोपेगंडा जारी कई वई। ज़रियन मूजिब हमले में गैर मुस्लिम सयाहन के निशानो बणाइण जो ड्रामो कयो वियो। भारत कश्मीर तां दुनिया जो ध्यान हटाइण लाइ फॉल्स फ्लैग जो ड्रामो रचाइण लॻो आहे। सयाहन ते मुबैना हमलो उन वक़्तु थियो जॾहिं अमरीकी नायब सदर भारत जे दौरे ते आहे। ही अहम ख़बर नाज़रीन अवां खे ॾींदा पिया हलूं त वालारल कश्मीर में सयाहन ते हमले बाद भारतीय मीडिया पारां पाकिस्तान खिलाफ नाकारी प्रोपेगंडा जारी आहे। भारतीय मीडिया पारां पाकिस्तान खिलाफ बेबुनियाद प्रोपेगंडा जारी कई वई। ज़रियन जो चवणु आहे त हमले में गैर मुस्लिम सयाहन खे निशानो बणाइण जो ड्रामो कयो वियो। भारत कश्मीर तां दुनिया जो ध्यान हटाइण लाइ फॉल्स फ्लैग जो ड्रामो रचाइण लॻो आहे। सयाहन ते मुबैना हमलो उन वक़्तु थियो जॾहिं अमरीकी नायब सदर भारत जे दौरे ते आहे। वालारल कश्मीर में सयाहन ते हमले बाद भारतीय मीडिया पारां पाकिस्तान खिलाफ नाकारी प्रोपेगंडा जारी आहे। भारतीय मीडिया पारां पाकिस्तान खिलाफ बेबुनियाद प्रोपेगंडा जारी कई वई। ज़रियन जो चवणु आहे त हमले में गैर मुस्लिम सयाहन के निशानो बणाइण जो ड्रामो कयो वियो। भारत कश्मीर तां दुनिया जो ध्यान हटाइण लाइ फॉल्स फ्लैग जो ड्रामो रचाइण लॻो आहे। सयाहन ते मुबैना हमलो उन वक़्तु थियो जॾहिं अमरीकी नायब सदर भारत जे दौरे ते आहे।